नाज़रीन, मोहनजोदड़ो भरिसां जश्न आज़ादी के ॾियार के मौके ते ॻोठ वॾी बहणी के गवर्नमेंट एलिमेंट्री IB स्कूल में तकरीब कोठाई वई। तकरीब में उस्तादनि शागिर्दनि तोड़े वॾे अंग में इलाइक़े वासियुनि शिरकत कई। तफ़सील ॿुधाए रहियो आहे मुस्तफ़ा जयदयाल। मोहनजोदड़ो भरिसां जश्न आज़ादी के ॾियार जे मौके ते ॻोठ वॾी बहणी जे गवर्नमेंट एलिमेंट्री IB स्कूल में एक तकरीब कोठाई वई। तकरीब में उस्तादनि शागिर्दनि तोड़े वॾे अंग में इलाइक़े वासियुनि शिरकत कई। जन तकरीब में असिस्टेंट कमिश्नर डोकरी मोहसिन रज़ा दस्ती मेहमान ख़ास तौर पर ख़ुसूसी शिरकत कई। जन तकरीब की शुरुआत कुरान पाक की तिलावत से कई वई। जैखां पोइ स्कूल के हेड मास्टर उस्ताद जावेद मसन क़ौमी झंडो फड़कायो। जन स्कूल के कोठायल तकरीब में स्कूली शागिर्दाणियुनि क़ौमी गीतन ते रक़्स कयो ऐं पाकिस्तान की आज़ादी के हवाले से पिण तकरीरूं कयूं। उन मौके ते जश्न आज़ादी के तकरीब में असिस्टेंट कमिश्नर डोकरी मोहसिन रज़ा दस्ती, स्कूल के हेड मास्टर जावेद मसन ऐं स्कूली शागिर्दनि शागिर्दाणियुनि आवाज़ न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त गवर्नमेंट हाई स्कूल वॾी बहणी मैनेज्ड बाय IBA पब्लिक स्कूल IBA यूनिवर्सिटी ही प्रोग्राम असां हिते अटेंड किया ऐं ॿारनि जे लाइ असांजो मैसेज इहो आहे त असांजा जेके नौजवान आहिनि उहे तालीम हासिल कनि। ॿारनि खे तालीम जे हिसाब सां तमामु बहितरीनु तालीम आहे हिते IBA तरफ़ां मैनेज बाय IBA आहे। तमामु बहितरीनु तालीम आहे ऐं इन्हनि ॿारनि खे ॾिसी प्राइवेट स्कूलनि जा जेके ॿिए ॿार बि आहिनि उहे बि अलहमदिल्ला हिते माना तक़रीबन 150-200 माना उहे ॿार आया आहिनि। जी अॼु स्कूल गवर्नमेंट हाई स्कूल वॾी बहणी में 14 अगस्त जो ॾींहुं मल्हाए रहियो आहे, जंहिंमें जेको असांजो प्यारो मुल्क ठहियो अॼु जो ॾींहं ते सॼो प्यारो मुल्क ठहियो। ही मुल्क क़ाइदी आज़म मोहम्मद अली जना ऐं अल्लामा डॉक्टर मोहम्मद इक़बाल ख़ाबिरनि जी ताबीर आहे। असां तमामु ख़ुशि आहियूं त असांखे हिकु प्यारो मुल्क वतन मिलियो जेको पाकिस्तान आहे। असां आज़ादी सां पंहिंजे मुल्क में रही सघूं था। मां पंहिंजे प्यारे वतन लाइ हिकु शेर चाहींदसि, शेर चवणु चाहींदसि त नापूर ज़माने से हमारी पहचान क्या है, नापूर ज़माने से हमारी पहचान क्या है। हकीकत तो ये है कि हम पाकिस्तानी है। पाकिस्तान जिंदाबाद। कद बोली माओ से पूछा, ममता बोली बहनों से पूछा, अजमत बोली भाइयों से पूछा, गैरत बोली तू कैसे, ये हक हमारा आज़ादी ले, ये लफ्ज़ प्यारा आज़ादी, तू कैसे न देगा आज़ादी, तेरा बाप भी देगा आज़ादी। पाकिस्तान जिंदाबाद। रत तुंहिंजी राह में फ्रो फ्रो थी वही वञे, रत तुंहिंजी राह में फ्रो फ्रो थी रही वञे, तुंहिंजो भी नसीब खुली वञे, मुंहिंजो भी कर्ज़ लही वञे। ऐं असांजे क़ाइदी आज़म मोहम्मद अली जना उनखे आज़ादु कयो ऐं ॿिनि बि आलमनि। पहिरियां त सर सैयद अहमद अली ख़ान टू नेशन थ्योरी ॾिनी। उन चयो त मुस्लमान ऐं हिंदू अलॻि ॿ क़ौमूं आहिनि। बाद में अलामा इक़बाल आयो, उन भी सेम ॻाल्हि कई। बाद में असांजो क़ाइदे आज़म मोहम्मद अली जना आयो ऐं उन पोइ पाकिस्तान खे आज़ादु कयो। पाकिस्तान आज़ादु थियो। अगरि पाकिस्तान आज़ादु न थिए हा त असां अंग्रेज़नि जा ग़ुलाम हुजूं हा। ऐं पाकिस्तान हिकु पाक जॻह आहे ऐं असां हुते इबादत करे सघूं था, हर शइ करे सघूं था। असांखे हुते केरु रोके नथो सघे। ये धूप चांदनी है पत्थर भी फूल है, ये धूप चांदनी है पत्थर भी फूल है, क्या जान शहर क्या मेरी खाक के वतन में है। असांजे स्कूल में स्पीच टेबलोस मां स्पीच में सो वरितो आहे। असांजे स्कूल में तमामु सुठी मल्हाए रहिया आहियूं। अॻ में असां पाकिस्तान ग़ुलाम हुयो, क़ाइदे आज़म केतिरियूं ग़ुलामनि खां बची करे असांखे मतिलबु आज़ादु कयूं, पाकिस्तान खे पूरे खे आज़ादु कयूं। मल्हाए रहिया अॼु आज़ादी जो ॾींहुं आहे। जीअं त असांजे स्कूल में टेबलोस आहे, तक़दीर कंहिं हिसो तो आहे न, ईअं त असांजो स्कूल ॾाढो सुठो आहे। न हर प्रोग्राम थींदो रहंदो आहे। जीअं त आज़ादी जो ॾींहुं आहे, असां आज़ादी ॾींहुं मल्हाए। पाकिस्तान जिंदाबाद। एलिमेंट्री स्कूल वॾी बहणीअ में 14 अगस्त मल्हाए रहिया आहियूं। हा मां सिंधी आहियां, सिंध मथां सिर गोड़ींदसि, आज़ादी मुंहिंजी मंज़िल आहे, जंजीर तुंहिंजा मां टोड़ी, ते रत जी आना जोड़ींदसि, न धरतीअ ते कर ज़ुल्म भले त हिकु ॾींहुं हिसाब थींदो, रत जी आना जोड़ी। जीअं सिंध जीअं पाकिस्तान, आज़ादी मुबारक। इंशाअल्लाह ताला हर साल ये मल्हाईंदा रहंदासीं एंड गवर्नमेंट वरी बहणी स्कूल में इंशाअल्लाह ताला ये मल्हाई। आज़ादी अज़ीम नेमत आहे। क़ाइदे आज़म मोहम्मद अली जना ऐं ॿिनि अॻवाननि जी जदोजहद खां पोइ आज़ादी नसीब थी आहे। उन करे क़ौम खे आज़ादीअ जो क़दुरु करणु घुरिजे। जन तक़रीब जे आख़िर में शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि खे बहितरीनु तक़रीरूं करण ते इनाम ॾिना विया ऐं जश्न आज़ादी जी ख़ुशीअ जे मौक़े जे हवाले सां स्कूल जे हेड मास्टर जावेद मसन तक़रीब में शरीक थींदड़ सभिनी आयल महिमाननि खे मिठाई पिण तक़सीम कई। कैमरामैन मदनी जतियाल सां गॾु रिपोर्ट गुलाम मुस्तफ़ा जतियाल, आवाज़ न्यूज़, मोहनजोदड़ो।